सिंध जे लाड़ जे मशहूर दरगाह हज़रत समन सरकार जे उर्स जूं मेले जूं तक़रीबूं पंगिरियो वेझो शुरू थी वयूं आहिनि। हज़रत समन सरकार जे मेले जे मौक़े ते ज़िले बदीन समेत सॼे सिंध ऐं सॼे पाकिस्तान जे चइनी सूबनि मां हज़ारें मुरीद पंगिरियो वेझो हज़रत दरगाह समन सरकार ते पहुची विया आहिनि। दरगाह समन सरकार जे मेले जे मौक़े ते मलाखड़ो महफ़िल मौसीक़े जे प्रोग्रामनि खां वेंदे दुकाननि खे ख़ूबसूरती सां सींगारियो वियो आहे। हज़रत समन सरकार जे बारे में मशहूरु आहे त संदसि चवणी हुई त कुकुड़ दा बच्चा चाओ आओ माण्हुनि दा बच्चा घिन वञ जो होको ॾींदड़ बदीन ज़िले जे पंगिरे वारे पटन में आबाद से समन सरकार जी हीअ उहा दरगाह आहे जिते हज़ारें अक़ीदतमंद पाण सां मुरादूं आणीनि था ऐं आसिन उमेदनि जा झोल भोरे हलियो वञनि था। लाड़ जे हिन लाल जे जनम बाबति तारीख़ तोड़े जो माठि आहे, पर पोइ बि रिवायतूं ॿुधाइनि थियूं त सिंध जे हिन सैयद लॻभॻि 1870 ईस्वीअ दारे सैयद कुर्बान अली शाह जे घर में जनमु वरितो। चवनि था सैयद समन सरकार जा वॾा असुल बुखारा जा हुआ ऐं संदन ख़ानदान जो वॾो सैयद गुल शाह गाज़ी अटिकल 12 हिजरी दारे सिंध लड़ी आयो। चवण वारा इहो बि चवनि था त समन सरकार जे कुटुंब जा माण्हू निदेशर लॻ कारोवा छॼ जा रहवासी हुआ, जेके गुज़र सफ़र ख़ातिर जुॾे भरिसां सांगी तपे जे ॻोठ मतारे शाह में लॾे आया। लाड़ जे हिन लाल जे मजाज़ी इश्क बाबति हूअं बि केतिरियूं ई वात वायूं आहिनि, पर चवण वारा इहो बि चवनि था त लाड़ जे इन हज़रत सैयद समन सरकार ते माण्हू अक़ीदत मथां कुकड़ खणी ईंदा आहिनि। समन सरकार जे मेले जूं हिन वक़्तु रौनकूं ॾिसण वटि आहिनि। पंगिरियो जे भरिसां ई जेको आहे सो समन सरकार जो मेलो लॻल आहे। चवनि था त संदसि मुक़बरो समन सरकार जे मज़ार ते गुलाब राय नाले हिकु वाणे मुक़बरो जोड़ायो 1934 जो ज़मानो हो। वॾे तइदाद में लाड़ पट में हज़रत समन सरकार जे मेले ते सॼी सिंध समेत पाकिस्तान जे चइनी सूबनि जे कुंड कुड़िछ पंजाब बलूचिस्तान ख़ैबर पख्तूनख्वा मां वॾे तइदाद में हज़रत समन सरकार जे मेले ते पंगिरे शहर जे वेझो पहुची रहिया आहिनि। अक़ीदतमंद गुलनि जूं चादरूं बि चाढ़े रहिया आहिनि। मेले जे मौक़े ते मलाखड़ो बि ॾिसण वटि आहे। मलाखड़े में मल पलवाननि जे मुक़ाबले में खटींदड़नि खे इनाम पिणु ॾिना विया। जॾहिं त महफ़िल मौसीक़े जे प्रोग्राम में सोनिया सुमरो समेत मुख़्तलिफ़ फ़नकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। समन सरकार सिंध जे लाड़पट जो मशहूरु दरगाह आहे जिते उर्स जूं तक़रीबूं जारी आहिनि। ग़ुलाम हुसैन ख़ासकेली पंगिरियो इबरत न्यूज़।